जय झूलेलाल। राजा भोज जी नगरी भोपाल मध्य प्रदेश भारत खां मां अशोक छाबड़िया सिंधी शख्सियत में तव्हां सभिनी दर्शकनि जो दिल जी गहराइनि सां स्वागत वंदन अभिनंदन थो कयां। अॼु मां तव्हांखे जंहिं पुरकशिश शख्सियत सां मिलाइण वारो आहियां उन जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां। उहे सॼे जगत में भगत जे नाले सां प्रसिद्ध आहिनि। अचो त उन्हनि सां रूबरू थियूं। श्री घनश्याम ठारवानी भगत साहब, जय झूलेलाल। जय झूलेलाल। जिनके भगवान झूलेलाल से रिश्ते होते हैं उनके सभी दिन सुनहरे होते हैं। अचो तो भगत साहब मां सभिनी खां पहले तव्हांजो स्वागत कयां। महिरबानी। जय झूलेलाल। जय झूलेलाल। भगत साहब मां सभिनी खां पहले तव्हांजी शिक्षा केसि ताईं थी आहे? मां डबल एम ए आहियां। अच्छा। एम ए सिंधी साहित्य ऐं एम ए समाज शास्त्र। अच्छा। तंहिंखां सवाइ मां टीचर ट्रेनिंग STC ऐं BEd बि कई आहे। अच्छा। तव्हां किथे नौकरी बि कंदा? जी जी। इहो ॿुधायो। साईं जी कृपा सां मां हिन वक़्तु गवर्नमेंट सिंधी उच्च माध्यमिक विद्यालय अजमेर डेलीगेट में वाइस प्रिंसिपल जी पोस्ट ते आहियां। अच्छा। हा। तव्हांजी वाइफ बि नौकरी कंदी आहे? साईं झूलेलाल जी असीम कृपा सां असांजे परिवार में मुंहिंजी अर्धांगिनी उहा बि सिंधी साहित्य जी लेक्चरर आहे। अच्छा। अजमेर में ई। कहिड़े कॉलेज में? उहे स्कूल में आहिनि। अच्छा। केंद्रीय बालिका उच्च माध्यमिक विद्यालय में सिंधी साहित्य जा लेक्चरर आहिनि। अच्छा। असांजी नंढी भेण लता ठारवानी उहे गवर्नमेंट STC कॉलेज में। तव्हां वाइफ जो नालो न ॿुधायो। वाइफ जो नालो ॿुधायो। हुनजो नालो नीतू ठारवानी। जी जी जी। ऐं मुंहिंजी नंढी भेण लता ठारवानी उहा बि गवर्नमेंट STC कॉलेज में सिंधी साहित्य जी एसोसिएट प्रोफेसर आहे। तव्हांजा पिता साहब बि नौकरी कंदा हुया? जी जी बिल्कुलु। ॾिसो जेके साईं दर जी शेवा कंदा आहिनि जी जी साईं उन्हनि जूं सभी मनोकामनाऊं पूरियूं कंदा आहिनि। असीम कृपा हूंदी आहे। असीम कृपा हूंदी आहे, बरकत रहमत संतनि जी बाज हूंदी आहे। असांजे पिता साहिब बि गवर्नमेंट जॉब में हुआ ऐं असांजी माता साहिब खे पेंशन मिलंदी आहे। असांजा वॾा भाई साहब जेके आहिनि एट प्रेज़ेंट उहे हिन वक़्तु अतिरिक्त प्रशासनिक अधिकारी आहिनि जॉइंट डायरेक्टर कार्यालय अजमेर में। तव्हां अजमेर जा आहियो, मूंखे इहो ॿुधायो अजमेर जूं ॿ शयूं ॾाढियूं प्रसिद्ध आहिनि, उन्हनि जी शइ ॿुधायो मूंखे। भाई ईअं त घणी शयूं प्रसिद्ध आहिनि अजमेर जूं। हिकिड़ो घनश्याम भगत बि आहे। टे थी वियूं। हिकु बुराड़ी बि आहे ऐं ॿियो हिकिड़ी अजमेर जो आहे सोहन हलवो जी ऐं ॿी आहे बुराणी। जी बुराणी पंहिंजी हिकिड़ी ॾाढी पुराणी शइ थींदी आहे, येलो कलर जी थींदी आहे, पीले कलर जी। खाइण में ॾाढो आनंद ईंदो आहे। ऐं अजमेर जो सोन वड़ो, जेको अजमेर घुमण आयो, अजमेर जो पुष्कर न ॾिठो ऐं अजमेर जो सोन वड़ो न खाधो त पोइ छा खाधो? वाह वाह, ॾाढी सुठी आहे। भगवान झूलेलाल का हर पल है शुक्राना और हमें हमेशा है मुस्कुराना। भगत साहब मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदुमि कि तव्हां भगत में कॾहिं खां आहियो? जी मां तव्हांखे ॿुधायां, सन 1998 में जी आई वॉज ओनली 18 years old। मां सिर्फ़ु 18 साल जो हुउसि। असांजे अजमेर में संत कंवरराम साहिब जी वॾी वरसी लॻंदी हुई, 3 ॾींहंनि जो मेलो लॻंदो हो। त उते वरी ग्राउंड ते भगत थींदी हुई त मुंहिंजी ॾाढी दिलि हूंदी कि मां ॿुधां न मां ॻायां। जी अच्छा। त उते असांजा भगत हासानंद हूंदा हुआ अजमेर वारा। अच्छा अच्छा। जेके पेर में छेर ॿधी करे साईं कंवरराम जा गीत ॻाईंदा हुआ, सिंधी कलाम ॿुधाईंदा हुआ। त उहे मुंहिंजा प्रेरणा स्त्रोत रहिया। ऐं पहिरियों कार्यक्रम मां तव्हांजा प्रेरणा स्त्रोत उहे भगत हासानंद जी अजमेर वारा। मां उन्हनि खे सभिनी जे साम्हूं बिल्कुलु चरण वंदन थो कयां। उन्हनि जो आशीर्वाद आहे। ज्योति जो समय जी विया पर भगत साहब जो आसीस असां सां गॾु आहे। उहे मुंहिंजा प्रेरणा स्त्रोत हुआ ऐं अजमेर मां भगत जी शुरूआत कईसीं। अच्छा। इहे तव्हां भगत कॾहिं खां था कयो, घणी उमिरि खां था कयो, इहो मां पुछणु चाहींदुमि। मां सिर्फ़ु 18 साल जो हुउसि। अच्छा। हा, मुंहिंजी डेट ऑफ बर्थ आहे 18/8/80 888। अच्छा, वेरी गुड। त मां त 18 साल जी उमिरि में मां भगत शुरू कई ऐं पहिरियों कार्यक्रम संत कंवरराम वर्सी उत्सव अजमेर में ॾिनो। तंहिंखां पोइ जलगांव, महाराष्ट्र, अमरावती, मुंबई, नागपुर, ऐं इंडिया त छॾियो, इंडिया खां ॿाहिरि बि साईं जी असीम कृपा थी। मां 4 दफ़ा दुबई में, 4 दफ़ा मनीला फिलीपींस में, 2 दफ़ा अंगोला में, कुतनू में, लेगोस में, नाइजीरिया में, सेंट लूसिया में, वेस्ट इंडीज में। हाणे बि तव्हांखे काॾे ॿाहिरि वञिणो आहे? जी ॿुधायो पिया कल्ह। हींअर 31 अक्टूबर ऐं 1 नवंबर 2 ॾींहं थी रहियो आहे 30हों इंटरनेशनल सिंधी सम्मेलन। जी जी। उन सम्मेलन में 3 ॾींहंनि जो कार्यक्रम आहे जंहिंमें 2 नवंबर ते मां होटल शंग्रीला मनीला फिलीपींस में सिंधी भगत जी प्रस्तुति ॾींदुमि। अच्छा। सिंधी भगत खे प्रसिद्धि ॾियारण वारा कंवरराम साहिब हुया ऐं उन्हनि हिकिड़े मुअल ॿार खे बि जीवित कयो। त तव्हां असांखे कोई उन्हनि जो कंवरराम साहिब जो कोई गीत भॼन गज़ल जेको बि हुजे उहो ॿुधायो असांखे। जी साईं कंवरराम साहिब हिकु महान हस्ती हुआ जी। उन्हनि जो जीवन सेवा में समर्पित हो
त्याग तपस्या समर्पण जी मूर्ति साईं कंवरराम साहिब हुआ। असां हुननि जे चरणनि जी धूल बि न आहियूं, पर हुननि जे नाले ते गीत ॻायूं था ऐं सिंधियत जो प्रचार प्रसार कयूं था। त अचो हिकिड़ो गीत साईं कंवरराम जो। कीअं रिझायां तोखे कीअं परचायां, कीअं रिझायां तोखे कीअं परचायां, दस कोड़ा दस कोड़ा, कीअं रिझायां तोखे कीअं परचायां, कीअं परचायां, दस कोड़ा दस कोड़ा, या थिया मोमिन पाक नमाज़ी, जंहिंमें जानिब तूं थिए राजी, जणियो पायां की न तिलक लगाया, जणियो पायां की न तिलक लगाया, दस कोड़ा दस कोड़ा। जिसने जैसा सोच लिया वैसे हैं हम, बाकी मेरे ईश्वर जानते हैं कैसे हैं हम। मां तव्हांखे चाहींदुमि कि संत कंवरराम जी जो ॿियो बि कोई गीत ॿुधायो। बिल्कुलु। साईं कंवरराम साहिब जिनके जग प्रसिद्ध थिया, उन्हनि जो तेज पंहिंजे गुरू खां वधीक महकणु लॻो जी। हिकु चमकंदड़ सितारे वांगुरु उभरी आया। उनजो सभिनी खां वॾो कारण हो कि हिकु दफ़ो साईं कंवरराम खे कंहिं गोद में मोल ॿार ॾिनो। साईं जिन खे ख़बर कोन हुई। साईं जिन जे लोली ॻाइणु शुरू कई त साईं जिन खे ख़बर पई हीउ ॿार त मोल आहे। त उन्हनि पंहिंजे ईश्वर खे, पंहिंजे मालिक खे, मुर्शिद खे प्रार्थना कंदे छा चयो? ओ नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, ओ सदके साईं जे बेड़ो तार मुंहिंजो, निधड़ आया माने माणी, निधड़ आया माने माणी, आहे आधार तुंहिंजो ने दीदार पंहिंजो, ओ नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो। जिसने जैसा सोच लिया वैसे हैं हम, बाकी मेरे ईश्वर जानते हैं कि कैसे हैं हम। मां तव्हां सां निवेदन कंदुमि कि कोई कंवरराम साहिब जो ॿियो बि कोई गीत ॿुधायो। बिल्कुलु, साईं कंवरराम जो गीत ॿुधायूं था जी। साईं कंवरराम साहिब हिकु दफ़े जी ॻाल्हि यादि आई आहे मूंखे जी। इन गीत खां पहिरीं। हा। हिकु हंधि भॻत विझी रहिया हुआ। अच्छा। त हिकु भेण पंहिंजो मोल ॿार खणी करे साईं जी हंज में ॾिनो ऐं साईं जन जीअं हुनखे हंज में खयो त हुनखे अहसासु थियो त हीउ ॿार त मोल आहे। त मन ई मन में पंहिंजे ईश्वर खे प्रार्थना पिया कनि ऐं प्रार्थना कंदे छा था चवनि? ओ नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, ओ सदके साईं जे बेड़ो तार मुंहिंजो, निधड़ आया माने माणी, निधड़ आया माने माणी, आहे आधार तुंहिंजो दे दीदार पंहिंजो, नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो। साईं कंवरराम साहिब जो ओजस, उन्हनि जो तेज, उन्हनि जो नालो पंहिंजे गुरू खां वधीक फैलिजणु लॻो। पूरी हिंद सिंध जे बेताज बादशाह जे रूप में साईं कंवरराम जी शख़्सियत उभरी करे आई ऐं अॼु बि हिन दुनिया में सभिनी खां वधीक जेके वर्षू ऐं मेला लॻंदा आहिनि उहे साईं कंवरराम साहिब जा लॻंदा आहिनि। बोले साईं कंवरराम साहिब की जय। मां त उन्हनि खे भगत जो सम्राट सम्झंदो आहियां। उन्हनि जा गुरू हुया खोताराम साहिब। मां तव्हांखे थोरो करेक्शन कयां जी। साईं कंवरराम जा गुरू हुआ साईं सतराम दास साहिब। हा। साईं कंवरराम जी माता जेका हूंदी हुई जी, उन्हनि जा गुरू हूंदा साईं खोताराम साहिब। अच्छा। साईं खोताराम साहिब जे दरबार में जी। साईं कंवरराम साहिब जी माता सेवा कंदी हुई ऐं बाबा खोताराम जी आसीस कृपा बाज सां ई साईं कंवरराम साहिब जो जनम थियो। जय जी जी जी। ये ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधाई तव्हां। ये मूंखे बि ख़बर हुई त मां तव्हांजे मुंहं मां ॿुधण पियो चाहियां। जी जी जी। मंजिल मिले न मिले, मंजिल मिले न मिले इसका गम नहीं, आप मेरे साथ हैं ये भी बात कोई कम नहीं। वाह साईं वाह। तव्हांखे कोई कंवरराम साहिब जो ॿियो कोई गीत हुजे त ॿुधायो। बिल्कुलु ॿुधायूं था। ऐं गीत ॿुधाइण खां पहिरीं मां चवंदुसि हिकु ॻाल्हि यादि आई आहे। जी जी। चवंदा आहिनि 100 वञे पर सिक न वञे। जी। 100 वञे
पर सिक न वञे, 1000 वञे पर हुब न वञे, 100 वञे पर सिक न वञे, 1000 वञे पर हुब न वञे, लख वञे त वञे पर पंहिंजो लछण न वञे, ऐं किरोड़ वञे त भले वञे पंहिंजो कुर्ब न वञे, ऐं अरब वञे त भले पियो वञे पंहिंजो इल्मु न वञे। त असां सिंधियुनि ते संतनि जी, लाल साईं जी असीम कृपा आहे त असांखे साईं इल्मु ॾिनो आहे, ऐं न पंहिंजे ज्ञान सां, पंहिंजी महिनत सां, पंहिंजी लगन सां सिंधियुनि न सिर्फ़ु भारत में पर पूरी दुनिया में पंहिंजो डंको वॼायो आहे, सिंधियत जो परचम लहरायो आहे। त अचो हिकिड़ो सुहिणो गीत साईं कंवरराम साहिब जो। ओ कीअं नचंदो होए, कीअं टिपंदो होए, कीअं नचंदो होए, कीअं टिपंदो होए, कंवर यादि अचनि तुंहिंजूं ॻाल्हियूं, कंवर यादि अचनि तुंहिंजूं ॻाल्हियूं। ओ कीअं नचंदो होए, कीअं टिपंदो होए, हथ खणंदो होए, ॾाढो वणंदो होए, कंवर यादि अचनि तुंहिंजूं ॻाल्हियूं, ओ संत यादि अचनि तुंहिंजूं ॻाल्हियूं। कीअं नचंदो, कीअं टिपंदो। हा, वाह साईं वाह। संत कंवरराम साहिब जॾहिं कुंवर विकिणण निकिता हुया त उन्हनि जे गुरु उन्हनि खां पुछो कि छा थो विकिणे, त उन्हनि चयो कि हे कुंवरनि, त उन चयो इहो कुंवर कहिड़ो अघु ॾिने, चई कुंवर बि तव्हांजा ऐं कंवर बि तव्हांजो, कंवर बि तव्हांजो। वाह साईं वाह, बिल्कुलु बिल्कुलु। साईं कंवरराम साहिब नंढे हूंदे जे कुंवर विकिणे विया हुआ, त हिकिड़ो गीत हिन में लिखियलु आहे जी, उहो गीत आहे ओ कोसा कुहर खणी हलियो, भाग खुलिया साईं कंवरराम जा, कोसा कुहर खणी हलियो, भाग खुलिया साईं कंवरराम जा, ओ ॾिया पैसे में पनत भरे, होका ॾींदो हलियो राम नाम जा, कोसा कुहर खणी हलियो, भाग खुलिया साईं कंवरराम जा। ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। संगीत का सिलसिला चलता रहे यूं ही, समाज में दिया रोशनी का जलता रहे यूं ही। भगत साहब मां इहो पुछणु चाहींदुमि कि कंवरराम साहिब लोली ॾींदा हुया, इहा लोलीअ जी प्रथा कीअं शुरू थी या उहा लोली काई तव्हांखे हुजे यादि त ॿुधाईंदा? जी बिल्कुलु, लोली यानी आशीर्वाद जी। असांजी जेका सिंधी तहज़ीब आहे उहा तमामु गूनागून आहे। अगरि त ॾिसंदा त ॿियनि ॿोलियुनि जे मुक़ाबले असांजी सिंधी ॿोलीअ में 52 हर्फ़ आहिनि जी, ऐं असांजी सिंधी संस्कृतीअ में, सिंधी लेक्चरर में, लिटरेचर में ॾिसंदा त हर रिश्ते लाइ अलॻि नालो आहे, जीअं मारोट, फुफाट, मासात, सौट, त सिंधी ॿोली गूनागून आहे। इन तरीक़े सां सिंधीअ में हर मौक़े जा अलॻि अलॻि गीत आहिनि, जीअं झूलेलाल जे गीतनि खे चऊं पंजड़ा, माता जे गीतनि खे चऊं ओराणा, जेके शादीअ में ॻायूं तिन खे चऊं लाॾा, ऐं ॿार खे जेका आसीस कंदा आहिनि भगत जी जी, उनखे चवंदा आहियूं लोली जी। त हिकिड़ी लोली जेका साईं कंवरराम साहिब पाण ॻाईंदा हुआ, उहा लोली मां तव्हांखे ॿुधायां थो। ॾाढो सुठो, ॿुधायो ॿुधायो। ओ कन्हैया लोली लाल लोली, कन्हैया लोली लाल लोली, तुंहिंजी कृष्ण झुलाया, तुंहिंजी मोहन झुलाया, तुंहिंजी कृष्ण झुलाया, तुंहिंजी मोहन झुलाया, तुंहिंजी नंढड़ा झुलाया, मां डोली देव लोली, नंढड़ा लोली लाल लोली, कन्हैया लोली लाल लोली, धन नंद लाल धन माता यशोदा, धन्य नंद लाल धन्य माता यशोदा, क्या जन खलकत बोली, क्या जन खलकत बोली, देवा लोली मिठी लोली, कन्हैया लोली लाल लोली, नंढड़ा लोली लाल लोली। ॾाढो सुठो, ॾाढो आनंद अची वियो। तव्हां त आनंद कंवरराम सां ई मिलाए छॾियो असांखे।
मुंहिंजी मदर जेका हुई उहा सिंध जी हुई ऐं उन्हनि संत कंवरराम साहिब खे ॾिठो त मूंखे ॿुधाईंदी हुयूं उन्हनि जा गीत खे जंहिं महिल उहे राति जो भॻत कंदा हुया त ॿुधाईंदी हुयूं की मुछा माण्हुनि जा अची वेंदा खिड़कियुनि खां दरवाजनि खां चारो तरफ़ भीड़ एॾी अची वेंदी हुई ख़ाली उन्हनि जी भॻत ॿुधण लाइ ऐं सॼी राति भॻत कंदा हुया उहे। कंहिं टाइम सिंध में भॻतनि जूं 12 टोलियूं हूंदियूं हुयूं। अच्छा जी, ॾाढा भॻत हूंदा हुआ। शमन गुड़ी भॻत हूंदो हो, नारू टेकू भॻत हूंदो हो, पहलाज भॻत हूंदो हो। पर जेका सभिनी खां वधीक मशहूरी मिली उहा साईं कंवरराम साहिब खे, छो त उनजो हिकु कारण आहे। साईं कंवरराम साहिब निष्काम सेवा कंदा हुआ। उन्हनि खे भॻतनि मां जेके पैसा मिलंदा हुआ उहे सभु अंधनि लूलनि लंगरनि ग़रीबनि घुर्जनि खे विराए छॾींदा हुआ। जिते बि साईं कंवरराम साहिब भॻत करण वेंदा हुआ उन सां गॾु 50-60 मिसकीन दरिद्र वीचारा विकलांग दिव्यांग उन सां गॾु वेंदा हुआ ऐं साईं सदके माण्हू उन्हनि जी सेवा कंदा हुआ। त साईं कंवरराम साहिब सिर्फ़ु भॻत न कई पर हिन संसार खे परोपकार त्याग समर्पण सहयोग सेवा ऐं साधना जो संदेश ॾेई करे विया। अहिड़ा हुआ महान असांजा अमर शहीद भगत संत कंवरराम साहिब। ॾाढो सुठो। जेको संत कंवरराम पासे मुड़ियल आहे उहो अॼु सभिनी सां जुड़ियल आहे। जीअं असांजा घनश्याम थारवाणी भगत साहब मां चाहींदुमि की तव्हां ॿियो कोई गीत तव्हांखे यादि हुजे त ॿुधायो। जी बिल्कुलु, मां गीत ॿुधायां थो जी। उन खां पहिरीं जे तव्हां ॻाल्हि थी जेको साईं कंवरराम सां जुड़ियल आहे उहो सॼे जग सां जुड़ियल आहे जी। त साईं कंवरराम साहिब जी असीम कृपा आहे जी। मां 2002 में जी जलगांव में साईं कंवरराम साहिब जो उते स्थान आहे धुणी साहिब आहे। बाबा गेलाराम जे साम्हूं बि पंहिंजी प्रस्तुति ॾिनी आहे, उन्हनि संतनि जा दर्शन कया आहिनि। उनखां सवाइ साईं कंवरराम साहिब जा सुपोत्र साहिब साईं मनोहर लाल साहिब उन्हनि जा दर्शन कयमि, उन्हनि सां गॾु पंहिंजी प्रस्तुति ॾिनी। सिंध में असांजा दरवेश जेके गद्दी नशीन हुजूरी साहिब साईं साधराम दास साहिब उन्हनि सां गॾु मां इंडिया में 2 दफ़ा पंहिंजी प्रस्तुति ॾेई चुको आहियां। साईं जशनलाल साहिब सां गॾु पंहिंजी प्रस्तुति ॾेई चुको आहियां। ऐं हिन वक़्तु जेको असांजो कंवरधाम आहे अमरावती में उते जा गद्दी नशीन संत असांजा साईं राजेश लाल जी उन्हनि खे असां सिमरन था कयूं। उन्हनि सां गॾु पंहिंजी प्रस्तुति ॾेई करे पंहिंजो पाण खे मां ॾाढो सौभाग्यशाली मञंदो आहियां त सिंधी समाज में मुंहिंजो जनमु थियो, जंहिं समाज में संत कंवरराम साहिब स्वामी टेऊराम साहिब स्वामी पुरुषोत्तम साहिब असांजो अमर शहीद हेमू कालाणी असांजो दाहिर सैन अहिड़े समाज में पैदा थियण ते मूंखे फ़ख़ुरु आहे। त अचो हिकिड़ियूं 2 लाइनूं मां संतनि जे सदके तव्हांखे ॿुधायां। जी जी। असांजी असांखे ख़बर कान आहे असांजी असांखे हलाइण वारो साईं हलाइण वारो साईं कीअं पियो हलाए असांजी असांखे ख़बर कान आहे असांजी असांखे। ॾाढो सुठो ॾाढो सुठो। ना पूछो सिंधी समाज की क्या कहानी है, ना पूछो सिंधी समाज की क्या कहानी है, जल ज्योति झूलेलाल और सिंधी भाषा हमारी निशानी है। भाई साहब भगत साहब मां इहो पुछणु चाहींदुमि की तव्हां सिंधी आहियो, सिंधी व्यंजन तव्हांजे घर में ज़रूरु ठहंदा हूंदा, तव्हांखे कहिड़ो सिंधी व्यंजन ॾाढो सुठो लॻंदो आहे ऐं तव्हांजे घर में कहिड़ो ठहंदो आहे उन बारे में ॿुधायो। भई सिंधी व्यंजन जे बारे में हाणे मां तव्हांखे छा ॿुधायां, मूंखे सभु वणंदा आहिनि। असांजी सिंधी कुज़िन अहिड़ी सुठी आहे अहिड़ी बढ़िया आहे कि घर जो खाधो उनजी कंहिंसां भेट ई कोन्हे। मां दुनिया में कहिड़े मुल्क में वेंदो आहियां प्रोग्राम करे किथे वेंदो आहियां त मूंखां पुछंदा आहिनि साईं तव्हां मानी में छा खाईंदा, त मां साईं कढ़ी चांवर मिलनि त ॾाढो सुठो। त साईं कढ़ी न मिली सघे किथे न मिलंदी आहे देश विदेशनि में, मां साईं पुलाव पटाटा मिलनि, अगरि बेसणी भाॼी मिली वञे त आनंद ई अची वञे। त सिंधी जेके व्यंजन आहिनि बेसणी भाॼी थी असांजी सेल भाॼी थी, असांजा सेल फुल्का थिया, पुलाव पटाटा, साई भाॼी चांवर, तैरी छोला, त इहे सिंधी व्यंजन मूंखे त सभिनी सिंधियुनि खे वणंदा आहिनि। असांजे मुंहं में त पाणी अची वियो, एतिरा व्यंजन ॿुधाए छॾिया। जी हथ सां हथ मिलाईंदा हलो ऐं सिंधी भाषा खे अॻिते वधाईंदा हलो। भगत साहब मां इहो पुछणु चाहींदुमि की अॼुकल्ह ॾींहों पे ॾींहुं असांजे घरनि मां सिंधी लुप्त थी थींदी वञे, मां ईअं चवंदुमि लुप्त थी थींदी वञे, उनखे बचाइण लाइ छा कजे? ॾिसो पंहिंजी ॿोली जेका आहे उनखे लुप्त थियण जो कारण असां पाण आहियूं। त असां ॿिए खे ॾोह नथा ॾेई सघूं। जॾहिं ॿारु ॼमंदो आहे त उन खां ॿोली न हूंदी आहे, सभु ॿार साॻियो रोअंदा आहिनि, उहा उहा करे रोअंदा आहिनि। त जेका ॿोली ॿार जे मुख में पवंदी आहे उहा पहिरीं ॿोली उनजी माउ ॾींदी आहे। त मां हिन अॼु मंच जे थ्रू तव्हांजे थ्रू इहो सिंधियुनि खे सभिनी खे संदेश ॾियणु चाहींदुमि त सभ खां पहिरीं माताऊं ऐं भेनरूं उन्हनि खे निमाणी वेनिती आहे त पंहिंजे ॿारनि सां घर में सिंधीअ में ॻाल्हायो।
जेकर तव्हां ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाइणु शुरू कयो, भले हू इंग्लिश मीडियम में पढ़नि, दुनिया जूं सभई ज़ुबानूं रखो बेशक पंहिंजे ज़ुबान ते सिखो, ॻाल्हायो भले, पर पंहिंजी मातृभाषा खे बिल्कुलु न भुलिजो। ऐं पहिरियों फर्ज़ु आहे त घर में असां सिंधी में ॻाल्हायूं। अॼुकल्ह इहो फैशन थी पियो आहे त असांजा ॿार इंग्लिश मीडियम स्कूल पढ़नि था, भले पढ़नि, पर पंहिंजी ॿोली खे, जेका मादुरी ॿोली आहे, उनखे असांखे न विसारणु खपे। ऐं इन ई क्षेत्र में केतिरियूं संस्थाऊं कार्य करे रहियूं आहिनि। असांजी राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद, तंहिंखां पोइ जेके अकेडमियूं आहिनि, मां तव्हांखे ॿुधायां, हीउ जेको असां हिते संत कंवरराम वर्सी उत्सव में कार्यक्रम करणु आया आहियूं, इहो कार्यक्रम बि मध्य प्रदेश संस्कृति परिषद भोपाल सिंधी साहित्य अकादमी जे सहयोग सां थी रहियो आहे। त सिंधी अकेडमियूं प्रयासरत आहिनि, राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद प्रयासरत आहे पंहिंजी ॿोलीअ खे, पंहिंजी लोक कलाउनि खे, पंहिंजे साहित्य खे, पंहिंजी तहज़ीब खे, पंहिंजे लिटरेचर खे, पंहिंजी तारीख़ यानी इतिहास खे बचाए रखण लाइ। पर असांजो फर्ज़ु आहे त असां सिंधी में ॻाल्हायूं ऐं भगत कला खे प्रोत्साहन ॾियूं। अॼुकल्ह छा थियो आहे, फिल्मी तर्जुनि जे नवां नवां गीत अचनि था, उन ते असां ॾाढो आनंद वठूं था, पर जेका भगत आहे उहा हिकु सिंधी लोक कला आहे जेका लुप्त थींदी पई वञे। तव्हां पाण भगत ॿुधो, पंहिंजे ॿारनि खे ॿुधायो ऐं सभिनी खे ॿुधायो, अहसासु करो हीअ असांजी लोक कला आहे, हीअ लुप्त न थियणु खपे, उनखे प्रोत्साहन ॾियो, तॾहिं असांजी भाषा, असांजी ॿोली वधी सघंदी। भगत साहब, मां त मोहन मनवाणी साहब खे बि धन्यवाद ॾियणु चाहींदुमि, जेके हर साल भोपाल में संत हृदयराम नगर में कंवरराम जी भगत कराईंदा आहिनि। इन बहाने माण्हू उते इकट्ठा थींदा आहिनि, सिंधी ॿुधंदा आहिनि, सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि। त इहे छा आहे, भाषा बचाइण जा तरीक़ा त इहे ई बचाइनि। असांजा लाल कृष्ण आडवाणी साहब बि इहो ई चवंदा हुआ, जेको तव्हां चओ था पिया कि भई घटि में घटि असां घरनि में सिंधी ॻाल्हायूं त असांजी घटि में घटि भाषा बची रहे। जी, हींअर तव्हांखे मां ॿुधायां, जेका तव्हांजी मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकादमी आहे, तमामु सुठा कार्यक्रम करे रही आहे। भगत लाइ, साहित्यकारनि लाइ, लेखकनि लाइ अदबी क्लासूं हलाए रही आहे। ऐं असांजो भाउ राजेश वाधवानी, जेको कि डायरेक्टर आहे सिंधी साहित्य अकादमी मध्य प्रदेश जो, तमामु सुहिणो हिन कार्यक्रमनि खे अॻियां वधाए रहियो आहे। ऐं असां सभु उन्हनि खे साथ ॾियो अकादमी वारनि खे, त जीअं असांजी सिंधी ॿोली अॻे खां अॻड़ी थिए। अलाह ईअं न थिए कि किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। मां चवंदुमि सिंधी ॿोली सदाईं अमर रहे, जोत जुलण जी जेसीं जगंदी, क़ौम सिंधियुनि जी क़ाइमु रहंदी। आयो लाल सभई चओ झूलेलाल। सॼे भारत में 7 सिंधी अकादमियूं कमु करे रहियूं आहिनि, सभई धन्यवाद जूं पात्र आहिनि। त इहो ॾाढो सुठो आहे कि भाषा खे बचाइण लाइ हाणे असांजे समाज में सुजागी आई आहे। जी, फीका न पड़े आपकी जिंदगी का रंग। भगत साहब, फीका न पड़े आपकी जिंदगी का रंग, आप हमेशा मुस्कुराते रहें संत कंवरराम जी के संग। तव्हांखे सिंधी शख्सियत कार्यक्रम असांजो कीअं लॻंदो आहे, असांखे ज़रूरु ॿुधाईंदा। तव्हांखे अगरि सुठो लॻंदो हुजे त हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा। ऐं अगरि कोई सुझाव ॾियणो हुजे त मुंहिंजो मोबाइल नंबर अथव 9229430047। अगली बार वरी कंहिं तव्हांखे नई ताबिंदा शख्सियत सां मिलाईंदासीं। तेसि ताईं भगत साहब, जय झूलेलाल। जय झूलेलाल।